हाणे जेका मुबैना जेका ही ऑडियो लीक आहे जेका मुबैना तौर ते साकिब निसार साहब ॾिनी आहे जंहिंजी साकिब निसार साहब भरपूर तरदीद करे पियो जी हा उन में त हाणे संदसि पंहिंजो आवाज़ मुबैना तौर ते आहे। हाणे ॾिसो ॻाल्हि इहा आहे त अॼु जे ज़माने में ही फ्रांसिक जी हू थिए थी सॼी चिकास थी वञे थी त ही टेप जाली आहे या असली आहे। जी हा हाँ दूध का दूध पानी का पानी थी वेंदो वरी के इंटरनेशनल फोरम ते के फ्रांसिक लेबॉर्ट्री मां या के इदारे मां जांच कराए वठिजे। ओहो हू चए थो असली आहे दुरानी, साकिब निसार साहब चए थो जाली आहे, असीं साकिब निसार साहब सां गॾु आहियूं, जाली हूंदी पर तसल्ली लाइ हुन दुरानी खे कूड़ो साबित करण लाइ यूरोप मां किथां जिथां बि मुनासिब सम्झनि जी हिकिड़ी वरी जांच कराए वठनि, फॉरेंसिक कराए वठनि। फॉरेंसिक कराए वठनि, ॻाल्हि ख़तमु थी वेंदी न। ठीकु आहे या घणो मासूम पियो थिया। जी शहबाज शरीफ़ साहब छाकाणि त आउं रिकॉर्ड सिधो रखणु चाहियां थो, आउं साकिब निसार साहब जी ॻाल्हि मञणु चाहियां छाकाणि हू अमेरिका में वेठो आहे, पाण हिते वेठा आहियूं, ऑब्वियसली तंहिंजे करे पाण खे साकिब निसार साहब जी बेनिफिट ऑफ डाउट द एक्स चीफ जस्टिस हुन चीफ जस्टिस आहिनि, असांखे ज़ाहिर हुननि जी ॻाल्हि ते एतबार हुजणु खपे। सो पर तसल्ली करण लाइ ऐं दुरानी साहब जेको साफ़ी आहे उनकी ॻाल्हि खे कूड़ो साबित करण लाइ हिकु त वरी जांच कराए वठिजे। हिकिड़ी ही साकिब निसार साहब जी मुबैना टॉक, हिकिड़ी मुबैना तौर पे जेको मरियम नवाज़ साहिबा जी टॉक आहे जंहिंमें हू मुख़्तलिफ़ टीवी चैनल्स जा नाला खणी हुकुम सादर फरमाइनि पियूं मरियम नवाज़ साहिबा त हिननि चैनल्स जा इश्तिहार बंदि करे छॾियो। जी हा सो उनजी बि कराए वठो फ्रांसिक त मरियम साहिबा इहो चयो न चयो ऐं हुनजी तरदीद नवाज़ लीग करे ई कोन पई। जी हा उन को जवाबु अचे नथो, उहो बि तरदीद करे वठे त भई मूं मीडिया जा अॼु त अपोज़िशन में मरियम नवाज़ खे इहे मीडिया हाउसिस वणंदा हूंदा न। जी हा जी हा जी हा जी हा अॼु त आज़ाद प्रेस जी ॻाल्हि थिए थी, जी हा पर जॾहिं हुकूमत में हुयूं त छा हुननि इश्तिहारनि जी पाबंदी लॻाई हुई। सो हिकिड़ो त आहे त हिननि ऑडियो लीक्स जो कंटेंट छा आहे, ही छा हुन में चयो वियो आहे, मुबैना तौर ते फलाणे छा चयो आहे, फलाणे छा चयो आहे। पर साकिब निसार साहब वारी ॻाल्हि में मुबैना तौर ते हिकिड़ो त सवाल ई पैदा थिए थो जंहिंसां ॻाल्हाए रहियो आहे हू केरु आहे, एग्ज़ैक्टली जी हा उनजो आवाज़ बि त ॿुधाई न, या हू दुरानी साहब ॿुधाए त ही साकिब निसार साहब मुबैना तौर ते कंहिंसां ॻाल्हाए पियो। ॿी ॻाल्हि इहा त ही दुरानी साहब खे इहे वीडियो ऑडियो हथु किथां आई आहे, काॾा थियूं अचनि, कीअं हथु करे ॾिनियूं आहिनि। जी हा इहे ऑडियो हू अमेरिका में वेठो आहे त छा अमेरिका लोकली हुनखे किथां हथु आई आहे या हितां कंहिं मोकिले ॾिनी आहे। जी हा इहो सवाल निशान आहे।